अस्सलाम वालेकुम दोस्तों। साईं सुरसुईनी जी जो बैत पढ़ंदासीं। लतीफ़ सरकार फरमायो, इश्क जिनी खे आकरो तुरहो मथिए तिन, जे साह रखे सिकन तिनी जंडरो थी। साईं हाणे लफ़्ज़ आकरो जी माना है तेज़ गरो, वज़नदार, घणो। अच्छा, तुरहो चइबो आहे सरनि जे काननि मां ठहियल ऐं उनखे काठियुनि सां ॿधियल, ख़ासि तरह सां हिकिड़े उनखे सिंड़ा खे चइबो आहे, जंहिं ते दरिया जे हिकिड़े पार खां ॿिए पार वञी सघिजे, हिकु या ॿ माण्हू वञी सघनि। साहड़ माना मेहार, मालिक साईं, महबूब। जर माना पाणी, जंडरो या जंडो काठियुनि मां ठहियल हिकु कजाओ ॿिनि खाननि वारो, जेको ख़ासि तौर ते थर में खूहनि तां गॾनि जे ज़रिए उनजे पुठीअ ते रखी ऐं उन में ॿिन्ही पासनि ते ॿधला पाणी या भरे खूह तां खणी घर में आणे इस्तेमालु कजे थो, उनखे चइबो आहे जंडो। लतीफ़ साईं हिन बैत में सुहिणीअ जे सहार यानी मेहार सां सचे इश्क खे मालिक हक़ीक़ी अल्लाह जी ज़ात बाबरकात सां तमसील ॾींदे फ़रमाइनि था त जिन जो इश्क आकरो या तेज़ आहे, ॻरो आहे, जंहिंखे इश्क हक़ीक़ी तौरु मिजाज़ीअ में सचो हुजे, तंहिंखे ज़ाहिरी असबाबनि ऐं वसीलनि जी घुर्ज नाहे हूंदी। सालिक पंहिंजे महबूब खे राह में ज़ाहिरी असबाबनि खे अहमियत ॾियनि ई कोन था। हू दुनियावी वसीला, जीअण जा शौक़, ख़्याल, ख़्वाहिशूं पहिरियां ई तर्क करे वेठा आहिनि। पोइ हुननि लाइ दरिया जो गड़गाट कंदड़, मौजूं हणंदड़ पाणी हुन लाइ एतिरो ई थोरो ऐं बेहैसियत थी थो वञे जो भिटाई जे चवणे ॼण त ॿिनि दिलनि वारो, जंडे वारे ॿिनि दिलनि जेतिरो हुजे, जेको थरी माण्हू गॾनि ते खणी अची घर में इस्तेमालु कनि था। लतीफ़ जी सोच जो कमाल आहे, जंहिं इश्क वारनि जे बेपायां ऐं बेअंत दरिया खे जंडे ते रखियल ॿिनि दिलनि खां वधीक हैसियत न ॾिनी। ऐं आहे बि वाक़ई ईअं त इश्क जी सघ ॾाढो हिन सॼे जहान जा दरियाव लतीफ़ सरकार जे चवाणी जे समुंड मोह करियां त सुरकिया ई न थिए, ये लतीफ़ जी ॿोली।